नाज़िन मटियारी ज़िले के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसात सबब मौसम खुशगवार थी वई आहे। उन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे मेराठवी जो रिपोर्टर बाबू खासखैली। जी बाबू, छा सूरत हाल आहे मटियारी ज़िले जी? जी हाँ, बिल्कुल तव्हांखे ॿुधाईंदो हलां त पूरी सिंध जी मटियारी में भी आसपास के इलाइक़नि में जेको रात खां वठी तेज़ जेको बारिश हुअण सबब जेको मौसम जेको खुशगवार थी वियो आहे। उन खां अलावा तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त मटियारी शहर जा जेके ईंदड़ वींदड़ जेके मेन रोड आहिनि शहर जा वींदे जेको ॻोठनि जा जेके रोड आहिनि उहे जेको पाणीअ सां भरिजी विया आहिनि, जंहिंजे करे जेको माण्हुनि खे अचण वञण में जेको वॾी जेको शिदत जेको अची रही आहे ऐं जेको उन्हनि खे तकलीफ़ में मुब्तला थी विया आहिनि। ऐं तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां मटियारी शहर जी तहलका हॉस्पिटल, गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल ऐं केतिरियूं जेको मस्जिदूं आहिनि जेको पाणीअ जे लपेट में अची वियूं आहिनि। ऐं उन खां अलावा तव्हांखे ॿुधाए लाइट न हुअण सबबि तक़रीबन 2 कलाक थिया आहिनि, जंहिंजे करे जेको ड्रेनेज जो सिस्टम जेको बुता छॾाए। जी बाबू, अवां जी मेहरबानी।